अस्सलाम वालेकुम नाज़रीन, संदाजक ने ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां टकरनि मां ख़बर शेयर कंदा हलूं। टकरनि में मजलिस वहदतुल मुस्लिमीन जे अॻवाननि मदसानी जे शहीदनि सां इज़हार यकजहती लाइ ढकण शहर जे मेन बस स्टैंड ते एहतिजाजी कैंप क़ाइमु कई। उन मौक़े ते कैंप ते मौजूदु मजलिस वहदतुल मुस्लिमीन जे अॻवाननि सिंध अजरक न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मच बलोचिस्तान में जेको हज़ारा बिरादरी सां जेको दहशतगर्दी वारो वाक़ियो थियो आहे, उन तव्हां कीअं ॾिसो तव्हांजा मुतालबा कहिड़ा आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरीं तव्हांजी महिरबानी जो तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। तव्हां बाख़बर आहियो, सहाफ़त सां वाबस्ता आहियो त अॼु खां 7 ॾींहं पहिरीं जेको बलूचिस्तान जे इलाइक़े मच में हिकु अलमनाक सानियो थियो हुयो। दाइशी टोले मज़दूर तबिके खे क़तल कयो, शुरनि सां कुठो हुयो, उन्हनि जे मथां फायरिंग कई। उन्हनि जी जेका शहादत थी आहे उहा इंतिहाई जेको आहे ॾुखी थी आहे। त मां सम्झां थो सभ खां पहिरीं त क़ाबिल मुज़म्मत आहे इहो सानियो। ऐं हिन वक़्तु तव्हांखे ख़बर आहे त वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान जेके बयान ॾियणु शुरू कया आहिनि त तव्हां पंहिंजो लाशा दफ़नायो ऐं बैदि में मां ईंदुसि, जेके तव्हां लाशा रखी करे धरणे में वेठा आहियो तव्हां मूंखे ब्लैकमेल था कयो। मां सम्झां थो त हिकिड़ो पाकिस्तान जो वज़ीर आज़म ते ऐं अहिड़ा बयान ॾिए, उनजे अहिड़ी सोच ते मां सम्झां थो मुज़म्मत कजे ऐं शर्म अचणु घुरिजे जेका वज़ीर आज़म खे, जो हिकिड़ा पंहिंजे प्यारनि जा लाशा रखी करे असांजूं मारूं भेनरियूं जेको आहे अहिड़ी सर्दी जी मौसम में ऐं तव्हांखे ख़बर आहे त कोयटा ऐं इस्लामाबाद में वक़्फ़े सां बारिश पई हले। उन बारिश जे हूंदे बि जेको आहे हू लाशा रखी वेठा आहिनि। इमरान ख़ान अहिड़ा जेको आहे बयानु ॾिए पियो। बसि मां हिन वक़्तु जेको आहे इहो ई मुतालबो कंदुसि हुकूमत पाकिस्तान खां त वज़ीर आज़म इमरान ख़ान पाण जेको आहे लाहौर पहुचे, कोयटा पहुचे ऐं वारिसाने शोहदा जा जेको आहे फौरी तौर ते मुतालबा तस्लीम करे। ॿी सूरत में ही नंढिड़ो जेको आहे एहतिजाज आहे, मुमकिन आहे त जेको आहे मुल्की सूरत हाल खे ॾिसी करे जेको आहे अञा मज़ीद वधाए वञे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। मच बलोचिस्तान में जेको हज़ारा बिरादरी सां जेको दहशतगर्दी वारो वाक़ियो थियो आहे, तव्हां उन कीअं था ॾिसो ऐं जेको तव्हांजा मुतालबा कहिड़ा आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दादा ही मच में जेको वाक़ियो थियो आहे उहो वाक़ियो शीयनि जो सिर्फ़ु न आहे, ही इंसानियत जो वाक़ियो आहे। उन्हनि खे ज़बरदस्ती अगवा करे ऐं जानवरनि जी उनखे ज़िबह कयो वियो ऐं बेदर्दी सां उन्हनि खे फिटो कयो वियो, जीअं गंद किचिरे खे उछलायो वेंदो आहे। मुतालबो असांजो इहो ई आहे त उन्हनि जे वारसनि जो मुतालबो आहे, असांजो कोई बि मुतालबो कोन्हे को। वारसनि जो इहो ई चवणु आहे त मुल्क जो वज़ीर आज़म इमरान ख़ान असां वटि अचे ऐं असांखे सहायता करे, असांखे यकीन दयानी कराए त असां सां इंसाफ़ कयो वेंदो ऐं जेके उहे दहशतगर्द तंज़ीमूं आहिनि ऐं उहे जेके क़ातिल आहिनि शहीदनि जा, उनखे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। उन्हनि जो मुतालबो इहो ई आहे ऐं असांजी हीअ कैंप तेतिरे ताईं जारी रहंदी जेतिरे ताईं उन्हनि खे इंसाफ़ न मिलंदो। मच बलोचिस्तान में हज़ारा बिरादरी जेके वाक़ियो थियो आहे उन खे तव्हां कीअं था ॾिसो? सर, मच बिरादरी सां जेको ही वाक़ियो पेश आयो आहे, हज़ारा बिरादरी सां जेको हुते मच बलूचिस्तान इलाइक़े में, इहो हिकु दिलि ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे। ऐं हक़ीक़त इहा ई आहे त उन्हनि सां आवाज़ मिलाइजे। हीअ न फ़क़ति शिया सुन्नी जो मसइलो आहे ऐं न फ़क़ति जेको आहे कंहिं फ़िरक़े सां कोन जो वाबस्तगी सां मसइलो आहे। हिकु दाइश जेका अमरीकी ऐं इसराइली तंज़ीम आहे, दहशतगर्द तंज़ीम आहे, उन बेदर्दी सां अची करे कोयटा में इहो डेरो जमायो आहे ऐं उते जे मुमिननि खे क़तलु कयो आहे। असां हिन वक़्तु उन्हनि सां गॾु आवाज़ मिलाए इहो ॿुधाइणु चाहियूं था त असां जो तव्हां सां जेको ताल्लुक़ु आहे इंसानियत वारो ताल्लुक़ु आहे। हक़ीक़त इहा ई आहे त हिन कैंप में उहे दोस्त ईंदा, उन्हनि सां आवाज़ उहो मिलाईंदो जेको इंसानियत जो दर्द सम्झंदो हूंदो। छो कबियो आहे, तव्हां दोस्तनि ॾिठो हूंदो त हिन वक़्तु असांजा हुकुमरान जेके पंहिंजी अना जे परस्ती जे करे उन्हनि वटि अञा ताईं कोन पहुता आहिनि ऐं हज़ारा बिरादरी वारनि जो उन्हनि जो वॾो मुतालिबो इहो आहे त असां वटि इमरान ख़ान पाण ख़ुदि अचे। उनजो इहो सबबु त जेकॾहिं हू पाण असां वटि वॾो सरबराह हूंदो जंहिंमें असांखे खोड़ सारियूं उमेदूं आहिनि, असां उन सां ई जेको आहे हुन धरणे खे ख़तमु कंदासीं, उनखे ई मुतालबात ॿुधाईंदासीं ताकी असांखे हिकिड़ी तसली वेहे। हालांकि तव्हां ॾिठो हूंदो त वज़ीर आज़म खां अलावा ॿिया उनजा जेके घरू वज़ीर आहिनि खोड़ सारा विया आहिनि, लेकिन उन्हनि खे हज़ारा बिरादरी वारनि मोटायो आहे। उहे इन जे करे त हुननि ते एतमाद कोन था रखनि। छाजे करे जो दहशतगर्दी खे ख़तमु करण जे लाइ उन्हनि खे को तहरीक
रुक कोन थो अचे। फ़क़ति इहो उन्हनि खे हिन वक़्तु जेको उते धरणो आहे उनखे धड़ खे ख़तमु करण जे लाइ उहो घरू वज़ीर ते पहुचनि पिया। हज़ारा बिरादरी जो वॾो मुतालिबो हो त ख़ुदि वज़ीर आज़म इमरान ख़ान पहुचे, लेकिन वज़ीर आज़म इमरान ख़ान उते पहुचण खां जेको आहे सो जवाबु ॾेई बीठो आहे, जेको चवे पियो त इहे हज़ारा बिरादरी जेको आहे सो मूंखे ब्लैकमेलिंग थी करे। इहो हिकिड़ो शर्मनाक हिकिड़ो बयानु आहे जंहिंजी असां सभु मज़म्मत कयूं था। हक़ीक़त इहा ई आहे त ॾिसो इंसानियत सां अहिड़ो वाक़ियो पेश आयो आहे, जेको जानवरनि खे ज़िबह करण वारो वाक़ियो। यकीनन इहो आहे, मां सम्झां थो त दुनिया में फ़िरके वारत खे छॾे करे अगरि जिन जी दिलि में अंदरि में इंसानियत हूंदी त उहो हिननि सां आवाज़ मिलाईंदो। ऐं असां आख़िर में वरी बि तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं। हक़ीक़त इहा ई आहे जो तव्हां साफ़ी बिरादरान मीडिया वारा दोस्त असांखे हर वक़्तु सपोर्ट कयो पिया, कवरेज कयो पिया, तव्हांजा इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं। अल्लाह साईं तव्हांखे अजर अज़ीम अता करे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।